अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। काफ़ी ॾींहंनि खां पोइ साईं लाइव अचण जो मौक़ो मिलियो। कुझु ज़ाती मसरूफ़ियात जी वजह सां वठां में लॻा पिया हुआसीं, छो त पाकिस्तान में मां खां वधीक ख़बर आहे कीअं जंग लॻी पई हूंदी आहे। वठां हाणे वठां मां साईं थोरो ॿाहिरि आयासीं। ॿियो कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद आहे ठीकु ठाक हूंदव, मज़े में हूंदव। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। कंहिं वक़्त में साईं हिते मां 2009 में आयो हुयो। अञा हे उन टाइम ठही रेडी थियो, हिन जो सर्वे कयोसीं, हिन में पूरो नेटवर्क डिज़ाइन कयोसीं। माण्हू एतिरा न आहिनि हिते, पर हे साईं वॾा वॾा फ्लैट अरबी ठाहींदा था वञनि बहरेन में। कंस्ट्रक्शन धड़ाधड़, फ्लैट राइश। बहरेन ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत सुहिणो मुल्क आहे, नंढड़ो प्यारो, न रश, न गंद, न कीचड़, न थेली, न छापर, न जूस जो दॿो। सनसेट जा नज़ारा, थदड़ी थदड़ी हीर। वालेकुम सलाम अदा, वालेकुम सलाम। स्टार बक्सी काफ़ी हुजे, समुंड हुजे, ऐं हीअं नज़ारा हुजनि। अल्हम्दुलिल्लाह दा अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियूं। उम्मीद आहे तव्हां बि मज़े में हूंदव। गुलाम कादिर साहब, गुड मॉर्निंग न बाबा, गुड इवनिंग। बहरेन में आहियां अदा, हिते पंहिंजी अञा इवनिंग थी हले पई। पाकिस्तान खां 2 कलाक पोइ हिते आहे टाइम, तव्हां वटि 7:30 थियो हूंदो। असां वालेकुम सलाम तारिक बोज़दार साहब। हल तारिक, नंडोज़ हे होटल आहिनि साईं, जंहिं असां वटि चांहि हे हो बोतल हूंदो आहे। इन्हनि जी अञा शाम न थी आहे, छो त अञा 5:30 थियो आहे, माण्हू अञा ऑफिस खां आया कोन्हनि, इन जे करे सुकून लॻो पियो आहे। हुते मुंहिंजा फोटू निकितल आहिनि साईं, 2009 में जॾहिं नओं शुरू थियो। हिननि सेटअप अहिड़ो ठाहियो आहे साईं, पाणी जो ईअं लंघ आहे, ईअं समुंड वारे पाणी जो। होॾो बि पुल ठहियल अथनि, हेॾो हेठां बि खुलियल अथनि। पाणी हे माना साफ़ सुथरो ईअं फ्रेश रहंदो आहे, नीरड़ो नीरड़ो साओ। हलो भाउ, तारिक चए थो इनाम खे पार त कयो। फिलहाल इनाम खे मुंहिंजी पार त कर तारिक। वालेकुम सलाम साईं। काफ़ी शयूं आहिनि, छा ते ॻाल्हायां यार। वरी पोइ चवंदा त ॻाल्हाईंदो आहे। हाणे सपोज हिते ई मिसाल वठो न, कीअं ख़बर को माण्हू घुमनि था 5-8 ॼणा, मां ईअं पाणी बोतल नथो सटियां पियो। साफ़ सुथरो रखी वेठा न पंहिंजो मुल्क, पंहिंजी जॻह। तव्हां मुल्क न भाउ, पंहिंजी जॻह जिथे आयो उहा साफ़ सुथरी रखो न। माण्हू ॾिसो हाणे रश आहिस्ता आहिस्ता वधंदी थी वञे, ईंदा था वञनि के वॉक था करनि, पर ॾिसो था हिन पाणी में ई ॾिसो, को छापर, को जूस, का थेली नज़रेव थी? हीअं सुकून प्रोग्राम लॻो पियो आहे।
असां त बाबा पंहिंजी ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह गुज़ारे चुका आहियूं। अल्लाह जा करम आहिनि बहितरीन। तव्हां बि साईं बहितर करे था सघो। हिते हिकिड़ो होटल आहे साईं, उते असां चांहि बांहि पीअंदा आहियूं, शाम जो वेंदा आहियूं। दोस्त अचनि था पिया, संगत हिते ई सॼी वेंदासीं। लगून बीच, लगून आइलैंड जज़ीरो आहे साईं पूरो। हाय हाय हाय। मामा खे पंहिंजे नंढड़े भावलीअ सन जंहिंजी कुझु महीना अॻु भॼी पई हुई, अव्हां खे इलाज लाइ अर्ज़ु रखियो, अव्हां यकीन ॾियारियो हो त। अयाज़ अहमद मैसेज कर, इनशाला तुंहिंजी हाणे मसइलो हल था कयूं बाबा। मां अली दादूवाला खे हाणे ॿियो मिलियोमांसि अयाज़, हुनखे मां चयोमांसि हुनजो नंबर, तुंहिंजो नंबर न मिले पियो। ॿुधे अयाज़, अली दादू वारा सां राब्तो कर, इनशाला तुंहिंजो कमु थी वेंदो प्यारा, थी वेंदो। तुंहिंजो नंबर अची वियो आहे। मां हाणे ई अली दादू वाला खे मैसेज बि कयां थो। अयाज़ अहमद, अली दादू वारा सां राब्तो कर, इनशाला तुंहिंजो कमु थी वेंदो बाबा। वालेकुम सलाम। इलेक्शन जे रिज़ल्ट लाइ यार ॻाल्हि ॿुधो, हाणे इलेक्शन ते त पोइ हाणे मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। अॼु इहा मां क्लियर कयां, बाक़ी काफ़ी दोस्तनि खे डाउट हुयो त भाउ मुंहिंजा ॾिसो, वोट तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां ॾियणो आहे न। मां कॾहिं बि पंहिंजे वीडियो में इहा न चयो आहे त भाउ फलाणे खे वोट ॾे, टीरे खे ॾे, मटीरे खे ॾे। इहा इंडिविजुअल तव्हांजी चॉइस आहे। तव्हांखे जंहिंखे वणे, तव्हांजी जंहिं ते दिलि राज़ी हुजे तव्हां वोट ॾियो न। मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी जंहिं ते दिलि राज़ी हूंदी मां उन खे ॾींदुमि। मज़हब आहे उहो हर कंहिंजो पंहिंजो आहे। मां कंहिं बि इंसान जे किरदार ते न ॻाल्हाईंदो आहियां। अॼु ताईं न ॻाल्हायो अथमि, 4 साल थी विया आहिनि मूंखे। ऐं माण्हू मुंहिंजे किरदार ते ॻाल्हाइनि था, मां एतिरो वांदो न आहियां जो हर कंहिंखे जवाबु ॾियां। कमेंट्स कंदा रहंदा आहिनि, करनि पिया। असां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियूं। मां वटि एतिरो टाइम, एतिरी एनर्जी न आहे जो रस्ते वेंदे अहिड़े गहिरे खे मां जवाबु ॾींदो वठां। जेको इज़त मोहबत प्यार ॾे उहो वठे, जेको नथो ॾेई सघे उनखे दुआ आहे, अलाह हिनखे सम्झ ॾे। या मुंहिंजी ज़िंदगी जेका हले थी पई उन में ॿिए जो कहिड़ो लेनो देनो बाबा। मां कंहिंखे बि सपोर्ट कयां, छा कयां, कंहिंखे वोट ॾियां न ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं मूंखे सॼो पाकिस्तान में सिस्टम छा आहे, मूंखां वधीक तव्हांखे ख़बर आहे न। रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहिनि, अथव दम त अचो न अॻिते, चओ अची। तव्हांखे लॻे थो ग़लति आहे त अचो, खाधियूं पीतियूं ॾटण थिया वेठा आहियो। कम ऑन यार, मां वटि एतिरी ताक़त न आहे त मां पूरी, छा चवंदा आहिनि, पूरे माना मुल्कनि सां विढ़ां बाबा। मूंखे जंहिं शइ जी ताक़त न आहे न। हाणे मां मिसाल ॾियांव, छा कयो, असांखे मिसाल बि रब उते ई ॾींदा न। हाणे खजी आहे, खजी जो थुड़ आहे बाबा। मां हाणे हिन सां विड़ी चवां हितां क्रॉस कयां, हितां अड़े बाबा नथो करे सघां, हेॾो लंघी करे हेॾो वञा हलियो। तव्हांखे बि जेका शइ लॻे थी पई न त भाउ मुंहिंजी ताक़त खां मथे आहे, मूंखे ज़ोर आहे कमु। भित में टकरा हणंदो न, मथो संदो ॾाराईंदो। छा चऊं, पर कुझु साईं वात ॻाढ़ा उहो त शुरू खां चवंदो आहियां बाबा। तव्हांखे माखी यारी मख थियणो आहे, गंदारी मख न थियो। उहा मक्खी थींदो त वञी गंद ते वेंदो। बाक़ी पाण वटि एतिरो टाइम न आहे त पाण ॿियनि जे लाइ कमेंट्स कयूं। जेको जीअं चए थो चए पियो, ख़ुशि हुजे, असांजी दुआ आहे हुनखे, अलाह पाक ख़ुशि रखेसि। बाक़ी मां वटि एतिरो पैसो न आहे, एतिरी एनर्जी न आहे, एतिरो टाइम न आहे त मां हर कंहिंखे अहिड़े गहिरे खे जवाबु ॾींदो वठां। जेको कुझु चए थो चए पियो, दुआ थी बाबा अञा चओ, छो त तूं वांदो आहे, मां वांदो न आहियां त मां तोखे जवाबु ॾियां। असांखे बाबा बहरेन बि वञिणो आहे, अमेरिका बि वञिणो आहे,
दुनिया में घुमणो फिरणो भी आहे, छा कयां। कश्मीर खां वठी ठठे ताईं दरिया जा ॿई पासा घुमी आयो आहियां, कच्चे में वियो आहियां, आम माण्हुनि सां मिलां थो। हाय ॿुधो, तव्हां ॾिसो न, हाणे ॿचड़ियूं आहिनि नंढड़ियूं वेचारियूं मश्करी थियूं करनि फेसबुक लाइव ते, छा कयूं। Actually, it's not funny. I'm online. ॿुधो साईं, थैंक यू। ॿुधव त बाबा, पाण वटि एतिरो टाइम न आहे जो पाण कंहिंखे बि जवाबु ॾियूं, सही आहे। पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहो, आबाद रहो, जियो ऐं जीने दो। ॿुधव, असांजी पाकिस्तान में 95% मुसलमान रहो था पिया न। अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि जो मुल्क आहे, सही आहे, बहितरीन। अल्हम्दुलिल्लाह मां पाण मुसलमान आहे। उन में चए थो न, बहितरीन मोमिन उहो आहे जेको तव्हांजे शर खां ॿियो मोमिन महफ़ूज़ रहे, है न। बहितरीन इंसान उहो आहे न, भलो माण्हू उहो आहे न। असांजो दीन इस्लाम चए थो पियो न, असां छा ॿिए जी ज़िंदगी में जातियूं पाईंदा था वतऊं, ॿिए खे घटि वधि गार गंद, ॿिए जो पटको लाइण, धूड़ करण में वाह 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 साईं, वाह 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 वाह। अड़े बाबा, माण्हुनि खे जीअण ॾियो, ॿिए जे लाइ ज़िंदगी एतिरी तंग न कयो। हो चवंदा आहिनि न त भाउ मुंहिंजा हथियार खां वधीक लफ़्ज़ मारी था आहिनि, माण्हुनि जो जीअण तबाह करे छॾी था आहिनि। कंहिंजी दिलि मां आ निकिरी वञे, तव्हां तबाह थी वञो। कॾहिं इन ॻाल्हि ते सोचियो अथव? पर न, ॾे गार, ॾे डज़, ख़बर हुजे न हुजे छितो थी वञो। अड़े इहो त अहिड़ो आहे, अड़े तव्हांखे ख़बर आहे मां या केर बि कंहिंसां छो थो मिले, छाजे करे थो मिले, छा मक़सदु अथसि, उन खे ख़बर आहे न। पर न न, वांदा वांदा टटूरा पंहिंजो कमु करे न सघनि, पोइ ॿियनि ते ॻाल्हाए। वांदे माण्हू जो कमु इहो हूंदो अथव, पंहिंजी ॻाल्हि कॾहिं न कंदो, ॿिए जी ॻाल्हि कंदो, तूं हीअं तूं हीअं तूं हीअं। ये वांदे माण्हू जी निशानी अथव बाबा। बाग़ी छिक छिकान रखे रखो। ॿुधव, अहिड़ा अहिड़ा नज़ारा, हाणे अहिड़ा असां नज़ारा ॾिसूं या वात ॻाढ़नि खे मां जवाब ॾींदो वतां, पाण सोचो। अहिड़ा अहिड़ा नज़ारा इंजॉय कयूं न। अहिड़ी अहिड़ी थधड़ी हीर, पाणी ॾिसो कीअं रिम झिम हले थो पियो। अदा पीपी वालों से मिलते हो। अब पीपी वारा माण्हू न आहिनि छा? न त पाण ॿुधायो, पीपी वारा माण्हू न आहिनि? हा, या का बि पार्टी मां सां कोई बि मिलियो आहे, मां हयात लतीफ़ अली जे सां मिलियो आहियां, पोइ मां ॿियनि शख़्सियतनि सां मिलियो आहियां, सिंध जी तला मिलियो, स्कॉलर आहे, यूट्यूबर आहे, उन सां मिलियुमि। या हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, आम रेडी वारे सां मिलंदो आहियां, आम माण्हू सां मिलंदो आहियां, शागिर्दनि सां मिलंदो आहियां, पोइ यूनिवर्सिटी में वञी लेक्चर ॾींदो आहियां, कंहिंखो रुपयो न वठंदो आहियां, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे दम ते आहियां, पंहिंजो पैसो ख़र्च कंदो आहियां। उहा त शइ तव्हांखे नज़र नथी अचे, छो नथी अचेव? पीपी वारनि सां मिलियुमि त छा तव्हांजो ॾोह थी वियो? तव्हांजे घरों खणी आयुमि। यार कुझु वरी चवंदासीं, वरी पोइ तकलीफ़ां थींदियूं अथव, वरी पोइ चवंदा सूर थो थिए। अरे बाबा, आज़ादी वठण लाइ न क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे। तव्हां में दम त आज़ादी मिलंदव, क़ुर्बानी ॾियण जो न अथव। घर में वेही, सवड़ में वेही करे इहा हवाला करणु सवला आहिनि। ॿाहिरि निकिरो न, 2 महीननि में पूरी सिंध लताड़े चुकुमि। तव्हां छड़ो पंहिंजे शहर में, पंहिंजे ज़िले में वेही करे हवाला। असां वटि त ईअं थुका उछलियो पाण घिटी में, जूस गंद उछलियो पाण घिटिन में, रोडनि ते। अञा उम्मीद कयो था त साईं अहिड़ा नज़ारा हुजनि अञा साफ़ सुथरा, हे ॾिसो, हा न। अरे बाबा, अहिड़ा बि थींदा, तव्हां पहिरियों पंहिंजे पाण में अंदर में सफ़ाई कयो।
असां छा में पूरा आहियूं। हे हेड़ो, हे हिन सां उथे वेहे थो, हे हिन सां खाए थो, हे हेड़ो। अल्लाह, अरे बाबा सभिनी को अॻ में पंहिंजी गिरेबान में झाकियो, बसि पंहिंजे कम सां कमु रखो। उहो नथा करे सघो, ॿिए ते तबसरा करो। असांखो त पुछ भाई हिनजे करे आहे भाउ असां तव्हांखे ॿुधायूं था, न त पाण वटि एतिरो टाइम न आहे। असां पंहिंजे लाइ माल कमायूं, पंहिंजे लाइ ज़िंदगी ठाहियूं, तव्हांखे रस्ता घटि ॿुधायूं। सिंपल एतिरो कमु आहे। बाक़ी केरु लूर लूर करे थो पियो त करे पियो, अलाह हुनखे ख़ुशि रखे। ॿुधव, अलाह हुनखे ख़ुशि रखे। बसि साईं, हाणे थोरा तव्हांजा कमेंट्स पढ़ी वठूं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम साईं। कुर्बान अली जर्नलिस्ट साहब, कुर्बान बहतरीन दिलबर, कुर्बान कुर्ब यार। आए हाय हाय, ॾिसो हीअ दुनिया आहे साईं, तुंहिंजी दुनिया ही अलॻि आहे। वालेकुम सलाम। इहा हक़ीक़त है बाबा। ॾिसो रब जी दुनिया ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत अथव, ॿुधव, पर शर्त इहा नज़र उहा हुजे न। तव्हांजे अंदर में ई बुग़्ज़ आहे, गंद आहे, लालच आहे, हर शइ में तव्हांखे गंदो नज़र थो न। असांजी नियत साफ़ आहे, कंहिंजे लाइ बुरो नथो सोचां, कंहिंमें लालच न आहे। इन जे करे माण्हू बि भला था मिलंदा वञनि, हर कोई इज़त ॾिए थो। पर जंहिंजी नियत में इटकियूं बिटकियूं आहिनि, यार छा ॻाल्हायां, कुझु वरी चवंदोमांव त वरी पोइ मिर्चा लॻी वेंदव। हाय हाय, आज़ाद आहियूं, थधी थधी हवा लॻे थी, अहिड़ा नज़ारा आहिनि। तव्हांजी दुआ आहे त न वार ख़तम नथा थियनि। हसनैन साहब, कामरान अली लख कुर्ब। अदा कहिड़ो मुल्क? अली अकबर डायरी साहब, हे बहरेन आहे, बहरेन में आयो। रमज़ान मीरानी साहब कुर्ब कुर्ब कुर्ब। गुलाम अब्बास बरोई लख कुर्ब। रांझा साहब वॾी महिरबानी। कामरान अली वालेकुम सलाम। हमेशा आबाद हुजो। शकूर साहब कुर्ब बा कुर्ब। वालेकुम सलाम। नालो खणो कंहिंजो? अरशद सोलंकी जो। अरशद सोलंकी साहब कुर्ब 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 बाबा कुर्ब कुर्ब। साईं ॻाल्हि इहा अथव, पंहिंजी एनर्जी, पंहिंजो पैसो, पंहिंजो टाइम पंहिंजे पाण ते इन्वेस्ट कयो। ॿियो छा थो करे, कीअं थो करे, इन ते ज़ाया न कयो खुदारा। पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी में काथे न काथे पुॼी सघंदव। पर जे पंहिंजी एनर्जी, पंहिंजो पैसो, पंहिंजी ताक़त, पंहिंजूं नेट जूं एमबियूं ॿिए खे घटि वधि चवण में गुज़ारियव न, तव्हां वेठा घटि वधि कंदव पिया, चवंदव पिया, अॻियो माण्हू अॻिते निकिरी वेंदव। छो त उहो न बीहंदो, उहो पंहिंजे दुनिया में धुन में हले थो पियो। तव्हां बेवकूफ़ियूं था कयो। सिंपल ॻाल्हि अथव, जेका बि शइ अथव पंहिंजे पाण ते इन्वेस्ट कयो, ॿिए ते न कयो। ज़िंदगी ॾिसो कीअं थी तव्हांजे अॻिते वधे। असां ॾिसो अहिड़नि नज़ारनि, सनसेट, इहे रब जा करम आहिनि न। 2-3 ॾींहं अॻ में पाकिस्तान में नसीबु हुयो, अॼु हिते आहे, सुभाणे वरी अलाए कहिड़े मुल्क में हुजऊं। अबा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हाणे हलूं था पिया, पाण खे कमु कारियूं आहिनि, संगत बि अची वई आहे। अल्लाह हाफ़िज़।
खिलियो ॻाल्हायो बख़्शी जो बाबा। कंहिंजी दिलाज़ारी जी नियत न आहे, कंहिंजे लाइ बुरो नथा सोचूं, कंहिंजे खीसे ॾे नथा तकियूं। पंहिंजो कमायूं था, पंहिंजो उॾारियूं था, पंहिंजो घुमूं था पिया। पंहिंजो परिवार जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।